नाज़रीन, छोर मां रिपोर्टर SR सोढो उमरकोट जी क़ौमी तक NA 213 ते नंढी चूंड जे सिलसिले में सिंधु बचाओ तहरीक कमेटी जे गॾियल उम्मीदवार लाल माली, PTI अॻवान हलीम आदिल शेख, अरबाब इब्राहिम, फ़कीर गुलाम कादिर मंगरियो, गुलाम नबी मंगरियो, गुल बजीर गुलाम मोहम्मद मंगरियो, जे प्रकाश फ़कीर, खेर मोहम्मद मंगरियो, नूर मोहम्मद थरी, अली नवाज़ नेड़े, अमीर नेड़े ऐं ॿियनि हिमायती पार्टियुनि जे अॻवाननि सां गॾु छोर शहर जे रेलवे फाटक, स्टेशन रोड जी मेन बाज़ार ऐं प्रेस क्लब चौक ताईं पैदल वर्क कयो। शहरियुनि, दुकानदारनि, वापारियुनि अॻवाननि पारां गुलनि जी वर्खा करे अजरकूं पाराए मान ॾिनो वियो। लाल माली दुकानदारनि ऐं शहरियुनि खां वोट घुरियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख चयो त PP सिंध जी अवाम जे पुठनि में छुर हयो आहे। असां कंहिं बि सूरत में केनाल ठाहिण न ॾींदासूं। PP हमेशह सिंध जी अवाम सां कूड़ा वाइदा कया आहिनि। सिंध जी अवाम पंहिंजो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हिननि सिंध दुश्मन ख़िलाफ़ PP वारा 17 अप्रैल जी शाम जो 6 केनालनि में दफ़न थी वेंदा। लाल माली चयो त PP हमेशह वोट वठी अवाम सां धोखा कया आहिनि। सिंधु ते 6 केनाल अॾण ऐं 1,90,000 एकड़ ज़मीनूं कंपनी खे ॾियण में मुकमल मुलविस आहे। हिन सिंध जो सौदो करे छॾियो आहे। हिन चयो त PP अॻवान पंहिंजे वर्क में मुकमल सरकारी मशीनरी इस्तेमालु करे रही आहे, पर असां कंहिं बि सूरत धांधली थियण न ॾींदासीं। इलेक्शन कमीशन मुकमल ख़ामोश आहे। हिन चयो त 17 अप्रैल ते अवामी वोट ज़रिए हिननि खे शिकस्त ॾींदासीं। 15 तारीख़ ते उमरकोट में हिकु तारीख़ी जलसो थींदो। ख़बर पवंदी त ज़िले जे ग़रीब कंहिं सां गॾु आहिनि।